सरमद सिंधी उहो रागी आहे जंहिंजो आवाज़ ॿुधी इंसान में इनक़लाब जी आस उभरी अचे थी। सरमद सिंधी जंहिंखे नए दौर जो बेजल बि चयो वञे थो। सरमद सिंधी जो असुलु नालो अब्दुर्रहमान वल्द हयात अली मुग़ल हुयो। संदसि जो जनम 7 मई सन 1958 ते प्रियालो खैरपुर में थियो। तालीम मुकमल करण खां पोइ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में असिस्टेंट कंट्रोलर मुक़ररु थियो। सरमद सिंधी जो आवाज़ हिकु इनक़लाबी आवाज़ हुयो जेको शहरनि में मौजूदु यूनिवर्सिटियुनि खां थींदो ॻोठनि में हारियुनि पोरियतनि ताईं पहुतो। सरमद सिंधीअ जो न सिर्फ़ु आवाज़ ज़बरदस्त हुयो पर अंदाज़ बिल्कुलु अलॻि हुयो। शेख हयात सरमद सिंधीअ लाइ लिखे थो त सरमद जो आवाज़ अञा ताईं कतियुनि जे कननि में गूंजंदो हूंदो ऐं सितारा उहो ॿुधी सोचींदा हूंदा त सिंध धरतीअ जो अहिड़ो उपग्रह आहे जिते अहिड़ी लाज़वाल ॾात पैदा थी सघे थी। 27 दिसंबर 1996 ईस्वीअ ते बदीन मां हिकु प्रोग्राम करे वापसीअ ते बस जो टकर हिकु कमंद सां भरियल ट्रक सां थियो ऐं सरमद